अमरीकी इंतज़ामिया पाकिस्तान खां अमरीकी साख्ता लोकोमोटिव्स रेल इंजन जी विक्रे में मुल्क में मौजूद मादनी वसीलनि जे हवाले सां ताउन जी आछ कई आहे। सरकारी ज़रियनि मूजिब ॻाल्हियूं 2 महीना अॻु नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वाशिंगटन जे दौरे दौरान आलमी मालियाती फंड IMF जी सालियाने इजलास जे मौक़े ते थियूं। ज़रियनि ॿुधायो त अमरीकी ख़ुसूसी मददगार रेमवंड एमोरी काक्स ऐं रिकी गुल पाकिस्तानी वफ़द सां मुलाक़ात में अमरीकी वापार मुफ़ादनि जे तहफ़ुज़ खे ट्रंप इंतज़ामिया जी तरजीह करार ॾिनो। रिकी गुल पाकिस्तान अमरीकी लोकोमोटिव्स जी ख़रीदारी लाइ हिमायत जी दरख़्वास्त कई, जंहिं लाइ अॻी टेंडर जारी कयो वियो आहे। कुझु साल अॻु पाकिस्तान अमरीका खां 55 लोकोमोटिव्स ख़रीद कया हुआ। पाकिस्तान रेलवेज़ हिन वक़्तु माली मुश्किलातुनि जो शिकार आहे। मौजूदा लोकोमोटिव्स जी मरम्मत ऐं बहाली ते भाड़े रहियो आहे। ताज़ो ई 100 डीज़ल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स जी मरम्मत वारे मंसूबे जी लागत वधाए 16 अरब रुपया कई वई। ज़रियनि मूजिब अमरीकी इख्तियारनि पाकिस्तान में अहम मादनियात क्रिटिकल मिनरल्स जे शोबे में ताउन ते बि ज़ोर ॾिनो। अमरीकी कांग्रेस समूरी दुनिया में अहम मादनियात में सरमाएकारी लाइ $135 अरब जो फंड क़ाइमु कयो आहे, जॾहिं त US एग्ज़िम बैंक बलोचिस्तान में रोकोटिक माइनिंग कंपनी लाइ $1.25 अरब जे कर्ज़ जी मंज़ूरी ॾिनी आहे। अमरीकी परॾेही वज़ारत जे सीनियर उहिदेदार थॉमस अरिस्टन मादनी व ज़ख़ीरनि तख़मीनी ऑफ-ट्रैक मुआहिदनि में तेज़ रफ़्तार इस्तख़राज लाइ ताउन जी तजवीज़ ॾिनी। हिन मसनूई ज़हानत AI जी बि अमरीका जी स्ट्रेटेजिक तरजीह करार ॾिनो ऐं इम्कान ज़ाहिर कयो त अमरीकी अंडर सेक्रेटरी बराए तवानाई जेकब बेलबर्ग जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। नाणे वारी वज़ारत अमरीकी असिस्टेंट सेक्रेटरी रॉबर्ट केरोथ सां बि मुलाक़ात कई। अमरीकी इख्तियारनि डिजिटल फाइनेंस स्टील क्वाइन फ्रेमवर्क ऐं सरहदी डिजिटल ताउन में बि दिलचस्पी जो इज़हार कयो।